जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक्त असी लाहौर रेलवे स्टेशन पे आयूँ। लाहौर टूर के हिसाब से आया पर हींअर असी हिते हाणे रेलवे स्टेशन ते वेठा आहियूं। अव्हांखे ॿुधायूं त रेलवे स्टेशन पे काफ़ी नवां कम बि थिया आहिनि, उनखे रंगो रोगन कयो वियो आहे। ऐं उनखां अलावा अॻ में हिते ॾाढियूं लॻियल हूंदियूं हुयूं, पर हीअ बिल्कुलु एलिवेटर सिस्टम आहे। हींअर जीअं एयरपोर्टनि में हूंदो आहे, एयरपोर्टनि जे हिसाब सां हिते बि लॻायो वियो आहे। ऐं उनखां अलावा रश ॾिसो पिया, ॾाढी रश आहे, छो त लाहौर जेको रेलवे स्टेशन आहे इहो तमामु क़दीमी आहे। ऐं उन सां गॾोगॾु पूरे पाकिस्तान जूं जेके ट्रेनियूं आहिनि उहे हितां वेंदियूं आहिनि। लाहौर जी जेका रेलवे स्टेशन आहे उहा जंक्शन आहे, तमामु वॾी जंक्शन आहे। हीअ ॿाहिरि वञण जो रस्तो आहे। उनखां अलावा साम्हूं बि एलिवेटर लॻियल आहे, साम्हूं ॾिसो था तव्हां, जीअं एयरपोर्टनि में ॾिसंदा आहियो फॉरेन में। कम त ॾाढा थिया आहिनि ज़बरदस्त। ॾिसो पिया ही असीं उते वेटिंग में वेठा आहियूं, पंहिंजी ट्रेन जो इंतज़ारु कयूं पिया। तमामु बहितरीन तव्हांखे हीअ रेलवे स्टेशन नज़र ईंदी। ॾिसो रश, ॾिसो इलाही रश आहे। असांजी बि जेका ट्रेन आहे उहा अचण वारी आहे, असीं उन जे इंतज़ार में आहियूं। दोस्तो साम्हूं ॾिसो पिया, तव्हां पाण ई महसूसु कंदव त हीअ जेका रेलवे स्टेशन पुराणी तमामु क़दीमी आहे, अंग्रेज़नि जे दौरे ठहियल। पर हिन वक़्तु जेको आहे माना उन में काफ़ी डेवलपमेंट करे ऐं उनखे नवाण ॾेई न्यू ठाहियो वियो आहे बाक़ाइदा। जेके ऑफिसूं वग़ैरह हो स्टॉल वग़ैरह बि ॾिसो था, बिल्कुलु नवां स्टॉल्स वग़ैरह लॻाया विया आहिनि। हीअ ॾिसो साम्हूं, माना वॾी हिन में डेवलपमेंट कई वई आहे। हीअ साम्हूं हिते पुलिस हेल्प जेको आहे सेंटर बि मौजूदु आहे। उनखां अलावा हीअ ड्रिंकिंग वाटर, तव्हांखे पाणी वग़ैरह हिते फ्री में मिली सघंदो। ऐं उनखां अलावा साम्हूं हिकु नंढड़ी मस्जिद बि आहे, उते तव्हां निमाज़ अदा करे सघो था। ऐं दोस्तो हीअ साम्हूं ॾिसो लाहौर प्लेटफॉर्म नंबर 2 ते असीं घुमूं पिया। पर हाणे हिकिड़ी तव्हांखे नई ॻाल्हि ॿुधायां त अॻे हिते वॉशरूम करणु सफ़ा फ्री हूंदो हो। हींअर हिते वॉशरूम ते माना पैसा वठंदा आहिनि। हाणे अचो त हिन खां पुछूं दोस्त खां, सर जी वॉशरूम करना है? 50। भाई ये तो पब्लिक प्लेस है, ये तो पब्लिक प्लेस है। ये प्राइवेट नहीं, रेलवे स्टेशन तो पब्लिक प्लेस है ना। स्टेशन है ना, ये जो कंपनी बैठी है ना ये प्राइवेट है। कंपनी का क्या काम, ये तो हमारा है, पब्लिक का है ना। ये पब्लिक का भी है मगर ये प्राइवेट कंपनी ने बनाए हैं, वो बैठेंगे। ये जगह तो हमारी है ना, क्यों तो उन्होंने किराया दिया हुआ ना जगह का। ये तो सही नहीं है ना सर। कंपनी ने किराया दिया हुआ रेट। इसका है परमिशन आपके पास? किसका? उस कंपनी की। किसने कंपनी है? ये कंपनी है, क्या नाम है? कंपनी का तो नाम ही नहीं है यहाँ। कौन सी कंपनी है? कंपनी है तो बैठी हुई है ना सर। मैं कहता हूँ कंपनी कौन सी है, आप कंपनी का नाम बताएं ना। ग्रीन लाइन की कंपनी। ग्रीन लाइन, वो तो ट्रेन का नाम है। इट इज़ नॉट ए ट्रेन, इट इज़ पब्लिक प्लेस, एवरीवन कैन यूज दिस। पहले तो हम यहाँ फ्री में पेशाब करते थे, वो लिखा है पे टू यूज। वो भी दिखाएं ना वीडियो पे। हाँ वो भी दिखाएं वीडियो पे, वो भी मैं वो दिखा रहा हूँ ना, ये देखें, ये भी दिखाएं। ये मैं तो वही कह रहा हूँ कि यहाँ पे टू यूज है। आई अंडरस्टैंड, डोंट यू टेल मी
I am not uneducated. Why standard? I understand that they are paid to use washroom. Okay, ना I know well. I know well. I say it is public place. No public. ये जगह जो है ना ये सरकारी है, हाँ जी, सरकारी ठीक है, सरकार यानी कि सबके लिए। कंटीने भी हैं सरकारी हैं। नहीं देखें, ये यूज़ बैठे हैं ना एयरपोर्ट में, बस स्टॉप पे, हर जगह पे जब जाएंगे ना वहाँ पेशाब की जगह वो फ्री होता है। तो आप पे कर रहे हैं, तो मैं कहता हूँ किसने आपका ऑर्डर दिया, वो कौन सा बंदा है, उसका कोई है आपके पास अथॉरिटी? नहीं सर, मैं हमारे पास नहीं, हम खुद मुलाजिम हैं। तो किसकी है, किसकी कंपनी है सर जिसके है। देखा भाई साहब कह रहे हैं कि मेरे हाथ में नहीं है, मैं ऐसे ही काम कर रहा हूँ, यानी इसका मालिक कोई और है, ठेकेदार है और है। लेकिन दोस्तों ये पब्लिक प्लेस है, आपको सबको पता होना चाहिए। एयरपोर्ट में, बस स्टॉप पे, रेलवे स्टेशन पे हमने कभी पैसे पे नहीं किए। ये पहले दफ़ा अब पाकिस्तान में हम हर जगह पे जाते हैं, लाहौर में अभी ये स्टार्ट हुआ है। तो अथॉरिटी जो है इसका नोटिस ले लें, ये बिल्कुल सही नहीं है, बिल्कुल सही नहीं है। किसी के पास कोई गरीब है, कोई किसी के पास टिकट के पैसे भी नहीं है, वो भी आके यहाँ ये 50 रुपये जब पे करेगा तब वो अंदर जाके पेशाब करेगा। यानी कि छोटे पेशाब का भी 50 रुपये है, एंट्री है 50, एंट्री का 50 है, ये लिखा हुआ है, यानी अंदर एंटर होगा। ये एंटर लिखा हुआ है। ये तो फिल्म की टिकट हो गई यार, तो यही समझे अंदर फिल्म चल रही है। बड़ी बात कर दी भाई साहब ने। ॾिठो दोस्तों तमाम ज़बरदस्त जेको आहे मज़ो अची वियो, हैरानगी बि थी। असां 20-25 सालनि खां वठी ईंदड़ आहियूं हिते। ही स्टॉल वग़ैरह आहिनि, ऐं जेको यूरिन पास कंदो आहे माण्हू या वॉशरूम, त उते उहो पब्लिक प्लेसिस ते इहे जॻहियूं फ्री हूंदियूं आहिनि। पर वॾी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में हाणे तव्हां पेशाब कंदो त बि तव्हां 50 रुपया भरे ॾींदो। हिते शुरूआति थी आहे लाहौर जे रेलवे स्टेशन खां। अॻिते ॾिसंदो तव्हांखे बस स्टॉप ते ऐं हर जॻह ते तव्हांखे वॉशरूम में वञण जे लाइ घटि में घटि 50 रुपयो तव्हांखे पे करिणो पवंदो। त दोस्तों ही आहे लाहौर जी रेलवे स्टेशन। रेलवे स्टेशन त ज़बरदस्त आहे, इन में कोई शक कोन्हे। हिते फैसिलिटीज़ बि ॿियूं सभु आहिनि, ठीकु आहे न, जीअं हुजणु खपनि। हर फैसिलिटी आहे। ट्रेनियूं पंहिंजे हिते कम से कम वक़्त ते ईंदियूं आहिनि, ऐं असां ईंदा वेंदा आहियूं वक़्त ते ई असांखे हिते फैसिलिटी मिलंदी आहे। पर इहो वॉशरूम वारो जेको आहे न, पहिरियों दफ़ो असां ॾिठो आहे त हिते पे था कनि ऐं पैसा था वठनि। ठीकु आहे दोस्तों, त इंशाअल्लाह ताला वरी तव्हांखे ॿिए कंहिं जॻह ते तव्हांखे उहा शइ ॾेखारींदासीं इंशाअल्लाह ताला, जेका बि का पब्लिक प्लेस थी या का क़दीम माॻ थियो। इन हवाले सां अॼु असीं लाहौर स्टेशन ते हुआसीं, त मुंहिंजो दोस्तनि खे असां लाहौर स्टेशन, रेलवे स्टेशन जो सैर करायूं। त इन सां गॾु असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह वाही।